59 मुंहिंजे ख़्याल में 59 में पहिरियों सफ़र थर जो सही अॻे गाॾी आई न का ॿी आई हेॾां जिमन जी दावत जी दर्शन जी हुते असां ऐं पाण आहियूं हुन असीं आया आहियूं हुते 3 गाॾियूं पीसां 2 पीसां सॼो हाजी मोहम्मद खान जोणे जी हाजी थर जो सफ़र शुरू कयूं थर सॼो घुमी उबने बरे भट्टी आहिनि देसाऊं भट्टी तोरी आख़िरी मंज़िल उते थी 21 था पोइ मुंहिंजे ख़्याल में 22 वठी आया उते इहो सफ़र पूरो कयूं दावतूं सभु घुरायूं खपे जो कमर उते निकिरी आया पर उन वक़्त इहा ॻाल्हि आहे त असांजे कोडर मकान ते किरी भई बि असां माण्हुनि जो कोडर कान्हे जो पहो ठाहियूं पेर इहो कढंदा वञूं हथनि ऐं सही सही इहो माना 1959 में 59 सही पीछे बादशाह जो शाबस जे किधर मतलब अच्छा पीछे सूर्य बादशाह जे दौर में साईं इन अच्छे थर में कहिड़ियूं कहिड़ियूं दावतूं हुयूं सूर्य बादशाह साईं नाला दावतनि जा के अचनि था किथे किथे असां वटि मुख़्तलिफ़ दावत थी आहे अॻिते मिनारी आहे उन थी आहे पसायो थियो आहे निजरोई थी आहे दावत का बि सूर्य बादशाह छॾी कान का पीछे जेको सफ़र 6 महीना सफ़र 9 महीना सफ़र पीसा जो वॾो सफ़र हो हीअ त बादशाह जो 28 21 22 दावतूं कंदो हुन बादशाह त वॾियूं तकलीफ़ूं कयूं उहे मंज़र यादि आहिनि दावत कीअं थींदी हुई कीअं बंदोबस्तु कंदा हुआ फ़क़ीर पाणी जो खाधे जो इन्हनि जो इहे अधु पंध ते विखूं ॾियारे अधु ते नांडरी लॻंदी या कपिड़े वारी उते पाणी बि रखंदा हुआ धोरो बि रखंदा हुआ पोइ हेॾां उठ ते चढ़ी आहे त उतां घोड़े ते बीठो हूंदो घोड़े ते चढ़ंदा हेॾां हाथ ते चढ़ी आहे त उतां माफ़ी बि चढ़ंदा हुआ पर अधु हिकिड़ी विख अॻे थिए न पोइ पुठिते थिए सामान मालिक गॾु आहे उठनि ते हूंदी मंज़िल कागज़ात ॿई गॾु आहे सामान जेको लंगर में छा हलंदो दावत में लंगर ज्वर बाजरी चांवर नाले लाइ कोन हूंदो रधाराईंदो पाण चङी तरह कचो पंहिंजो हूंदो त वरी पको करे रधाराईंदो नरम कयो ऐं सामान सभु सुबुह जो हिकिड़ो ॾेई विकिणी छॾींदो पीसे बादशाह जी पोइ रहाश उते को चवरो ठहियल हूंदो या न साईं तंबू हूंदा इहे तंबू बि वॾा तव्हां ठाहे न दरगाह ते पिया इहे तंबू हूंदा तंबू पाण हीअ चटधणी बि ख़ासि इन में बि जेको सफ़र तंबू आया ऐं हूअं बि शौक़ु कंदो हो तंबूअ जो करणु पोइ तंबूअ में पाण रहंदा हुआ सुवारियूं इहे चारई मौजूदु हूंदियूं उहा दावत थींदी शाम जो पोइ राग बि थींदो हूंदो ज़िक्र बि थींदो हूंदो जमायत जो इहो त हीअं त असीं कॾहिं कोन तॾहिं त सूर्य बादशाह जो जेको राग छटधणी बादशाही त असां ॻाल्हि कयूं राति सॼी राति घुमंदो तंबू जेको जमायत वॾी सां गॾु गॾु हलंदो जिते दावत थींदी त पोइ उते लॻंदो तंबू मुंहिंजी सुबुह आहे दावत आहे न त हिन दावत जो पटिजी अॻिए ते ईंदो हिन जो पटिजी ॿ तंबू हूंदा हिकिड़ी दावत आहे हिकिड़ो अॻे मंज़िल ते रसी भला भला बुनियाद में पीसी रोज़े धणी बादशाह जिन अचनि था त उहो तफ़सील पुछूं त पाण हिते आया त पोइ उहो शादी मुबारक किथां थी या उते जो तबरकात जेके कुझु पियल आहिनि उन्हनि शयुनि जो थोरो तफ़सील ॿुधाइणु चाहींदा तबरकात साईं किथे बादशाह आया दाली कहिड़ी सवारी बि ठंडी हूंदी हुई उन वक़्तु ईअं हो बादशाह ऐं ज़ाहिर ते ग़रीबत हुई जमायत में बि ग़रीबत हुई असां वटि उन वक़्त जो पहिरां सॼो अथनि उहो पियो आहे पहिरां पीसी रोज़े वारे जे वक़्तु पहिरां पियो आहे असांजे त टपड़ ॿिया टा सड़ी विया इहो कीअं बचियो किथे रहियो लुंगी किथां कोटारे बादशाह मुंहिंजे चाचे खे ॿधाई उहा हिकिड़े असां ख़बर में रखी छॾी हीउ मंडड़ो कोन हासम जो कोट मरी इहो चोटियारी में सलेमान नालो इहो असांखे छॾे विया हासम जा भॼी करे न वापसि आया त उहो छॾे विया उहो पुठियां पुलिस झलियो ख़बर मां लुंगी कढियूं हुन जाते लेड़ो फाटल हुनखे 2000 करे ॾिनूं अधु हेठि अधु कुल करे चोटियारी जो असां कंडे में आयो त सुञाती असांजे ॿार न माण्हू हीअ त लुंगी पीसे अदा हीअ तूं किथे मिली चई फलाणी खजूं ॻंढ उते खणी आया पोइ किथे भई पोइ हुन ख़्याल लाहे ॾिनी मुटी ॾेई सिबी ऐं माण्हू रखी हुआ पर अञा पई आहे ऐं लुंगी उन चाचे जो छा नालो तव्हां वरितो चाचे जो नालो ॿुधायो जेके लुंगी जी ॻाल्हि तव्हां नाले मिठो नाले मिठो नाले मिठो
कोटारे बाछा ॿधाई ॾाढो साईं गुज़ारे वियो हा दरगाह शरीफ़ ते जी पोइ चयो पुटु आहे भई पोइ काको उन खां पोइ जेके पीसिस जी दावतूं थियूं आहिनि पंहिंजी पीर साईं बसंधणी दौरा कोटधणी बादशाह दौरा उन्हनि जा तबरकात उन्हनि जे दावतुनि जी को तफ़सील आहे अहिड़ी दादा सघनि दावतूं असांजूं लिखियलूं जीअं मुकड़ आहिनि हा, हा। सभिनी ॻाल्हियूं वसियूं वञनि हाणे असांजे मुकड़ जेके दावत असांजे माइट ॾिना सतनि ॻाल्हियुनि था पहुचे वसियूं जी सही ॻाल्हियूं आयूं हिते वधीक बाक़ी साईं हिकिड़ो त इहो आहे त अक्षय धर्म जी दावतूं जॾहिं पाकिस्तान में कोन ठहियो जेको हाणे इंडिया ठही वियो उन पासे तरे पासे बि दावतूं हूंदियूं जाम सॼे शहर में असांजी अञा बि 7-8 दावतूं हुते उन पासे उहे नाला कहिड़ियूं कहिड़ियूं दावतूं आहिनि हाणे इंडिया जूं दावतुनि वतन जी ज़रूरत बि कोन्हे कान का इहा आहे त असांजी संगत अध ते इंडिया में आहे जैसलमेर जो वधीक आहे असांजो बि नालो हा वालो न न भाऊ दावतूं आहिनि जमायत आहे अचनि था पासपोर्ट ते असीं विया आहियूं पासपोर्ट ते तव्हां विया आहियो? हा विया आहियूं अव्हांजो पुछो पिए त माना मिसाल अव्हांजो नंढपण कीअं गुज़रियो पोइ थोरो वॾे माण्हू कीअं थियो अॻिते हली पोइ वरी गादी बहाल थिए थी जेको तव्हां दरगाह जो हवालु कयो कुझु अहिड़े क़िस्म जो भला नंढड़े साईं असां रोज़गारी दुआ थियल आहे जॾहिं रोज़गारी शादी थी आहे तॾहिं ॾाढो असांजे पुटु असांजे बिरादर ने दवा ॾेई मारे राति जो ॻाल्हि कोन करे इहा ॻाल्हि न कजाओ की साईं शादी कोन कंदो सुबुह जो बादशाह राति जो शादी कई सुबुह जो अर्ज़ु कई नमाज़ करियो हाणे मुड़ी जो पोइ नमाज़ करियो मां पुछियो केरु कंहिंजो कंहिंजी अलाए कंहिं जी कयो पुटु मुंहिंजो इहा ॻाल्हि करियां ऐं शादी कोन करियां इन करे अलाए पोइ जे कलिवा हाणे जेके घुरींदी त मूंखे मिसकिन आहे ग़रीबत मिसकिनी खपे मिसकिन उन वॾे ॾाॾे जो नालो लाइकन लाइकनि मशहूरु आहे ख़बर हुन में लिखियलु आहे मलफूज़ लाइक़ लाइकन ऐं पुटु बि उनजो गुज़ारे वियो मतिलबु पुटु उनजो गुज़ारे पाण दवा ॾेई बरादर विल ॾेई पाण को संगत ते विढ़िया अथई चए तूं आख़िर रोज़ धणी खे ॾिनो उहो हुन सां ॾींहुं रोज़ धणी मेणो ॾिनो माना मेणो ॾिनो त पोइ हुन ॾिनी पियो आहे पोइ ॾिनई उन खे पोइ पाण चऊं मिसकिन त भई अलाह ॾींदो त असीं बाबू मुंहिंजो काके ते पग ई संभाल कंदो हो बाबो सही त बाबे खे ॿिनि खां 3 बकरी कान काको मुंहिंजो सुठो हो वरी जो अची वई पग असांजे भाइटनि ते सुठा पंहिंजा शाहूकार बाबे जे वक़्त में वरी हाणे कुदरती 7 पुट आहिनि काके जा पोटा कमाइनि बि था पोलियो था कनि असांजा पर कनि बि संदी बकरियूं जी न आहे हा कोन ग़रीब जेका रोज़ जी दुआ कयल आहे न जी सर 7 पुट ने मज़ूरियूं कंदा कमाइनि बि था अञा असांजो परू निहारींदा उठो निहारींदा उहो मिसकिनी हाल माना मिसकिन हो जेको घुरी हा वरितो नंबर हुनते इहो बाबो गुज़ारे थो हुनजो नंबर आहे ख़लीफ़त जेको आहे हा जेका दाऊद ई ख़लीफ़त आहे असां हुनजी आहे त धंधो परू कोन्हे को इज़ो ई कनि आजारा हूंदा पर सभिनी आजारा पोइ कंहिं हुन सां मोकिलाए साईं इहो अक्षय थर असांजो घणो ॾिठल घुमियल कोन्हे हाणे रुॻो तव्हां अक्षय थर में जेके वॾनि मुर्शिदनि जूं दावतूं थींदड़ आहिनि भले अव्हांजी संगत जूं आहिनि या थोरो ॿियनि जूं आहिनि त थोरो हुन दावतुनि जा नाला ऐं उन्हनि जी दावतुनि जो थोरो ज़िक्र हुजे त मिसाल तौरु ॻाल्हि जो वञे हिन ॻाल्हि खां खणी पुछो हिन ॻाल्हि जूं दावतूं आहिनि गाए भानवारी था तंबू मुराद फ़कीर मुखो जेको उन खयो हा साईं ऐं विच ते दावत हुई शाहनि जी उतां खई असां मलुके था खयो असां लॻाए छॾियोसीं हुन उतां खयो घटि में घटि त मुंहिंजे ख़्याल में 40 ने कोहन खां वधीक आहे इहो पंधु पंधु हा विची नमाज़ असां ॾे तंबू खणी उठंदे आया ॾाखिणी पासे इहो आहियूं बंगले ते ॾाखिणी फोगड़नि ते लखो मुराद अबू न बेड़ो खणायो पियो बाजरे न खणाई उतां रवाना थिया सुबुह जो किथे बचा असां लाइ गुजास कराए चढ़ियो त चूरो हणी छॾियऊं कना त अञा कोन लॻी बादशाह उते ॾसी विया तमामु पंधु उठंदे तंबू खणी विया तव्हां जूं दावतूं आहिनि बंभरनि जूं आहिनि इहे सफ़र माना पोइ किथे पाण माफ़े ते चढ़नि था कॾहिं हाथी चढ़ंदा कॾहिं उठ ते चढ़ंदा सूर्य इहा बादशाह सो हा सूर्य बादशाह जूं 4 सवारियूं गॾु हलंदियूं 40 वारी गॾु मरी पई जंहिं ते पाण इज़हार फरमायूं त बाबा हाणे हाथी खे आणियो उठ खे आणियो गॾु हूंदियूं पोइ जंहिं ते माना ऐं विच ते अध ते नादी ठहियल अञा उहे लोढ़ा ॿोढ़ा मौजूदु इहो असां अञा कोन पिया सम्झूं तव्हां नांदी जी ॻाल्हि था कयो माना पाणी जी सहूलियत आहे
बादशाह जे ख़्याल सुवारी मटाइणी हा हा धोरो जिन रखाईंदा हुआ ठीकु आहे ऐं दिली पाणीअ जी हूंदी हुई उते विच रही ते माना हिकिड़ो इंतज़ाम स्टे वारी करिणो आहे। जॻह माना माना जिते हा, अचे जिते जीअं माना सवारी जी हींअर वट थिए सट थो त थिए पको मांझांदो हींअर था चवनि ईअं पीसीं जे हा, बाॼा हा, पको मांझांदो किथे आहे पेसा हू हिते तॾहिं माना मिशन इहो अहिड़ी हूंदो हूंदी जी, जी, ॿुधो। हिते हिते मिशन हूंदी चवंदा त उहो महिल खे टकासु कंदी उहो घटि वधि विक हूंदी त उनखे चवंदा हुआ ऐं माना विच मंज़िल ते हुजे विच ॿिन्ही मंज़िल जो माना दावत जो विच हुजे विच हुजे माना उते स्टेप थिए पोइ उतां खां जेको सवारी मटाईंदा छा था कनि हिते माना पाणी जो बंदोबस्तु हा। थींदो धोरण जो डोर बंदोबस्तु मंदर उते आराम कंदा वेही वेही आराम सां खाई पते सवारी जी मट सट थी वेंदी हा। थोरो घणो फ्रेश थी जे हींअर वेंदो। तव्हां ॾिठो बा छट ते बादशाह ॿिए बि इहो ई त थिए थो न पको मांझांदो जिते थिए थो उते रखे थिए जी, ऐं उन ते में माना इहो ई हो त माना अध ते उहो रखणो विच ते रखणो आहे जला प्रोग्राम। कोड थींदा हा इहो ऐं उन ज़माने में जमायत घटि हूंदी जजी हूंदी हुई जमात हीअं घटि घटि आदमशुमारी घटि असांजे हा। बादशाह छटनि जे वक़्त में घटि घटि तमामु घटि घटि पोइ वधी जमात घणी थी सही ॾिसो न सवारी बि कोन हुई ऐं ॻोठ बि छिट सां ऐं हीअ जिते पाण अॼु वेठा आहियूं जी साईं इहो चिबड़वानी जी ज़मीन आहे हा चिपड़ वाड़ीअ जी चिबड़वानी पौणा 300 एकड़ जी हाजी पीर बश नानी जो वालदो उन खई अच्छा कोटड़ा सईदनि जी बनी हुते कोट आहे ऐं सिरड़ियो हारी हुओसि तव्हां सिड़ हलियो इन जा माइट बि सां गॾु ॻाहा ग़रीबी हाल हो हा। ग़रीबी हाल सिरड़ियो हारी हाल घोड़े ते चढ़ी शाम महिल पीर बश आयो जे माथे माण्हू वञी मकादो खया पोइ जेके मुंहिंजा मुंजेरी आहे उनजे सईदनि जो 2000 कर्ज़ु त 4 88 सां बुखिया न आहिनि हिन उता कथा हिन पासे पीर बश खे घोड़े ते चढ़ी आयो आहे पीर बश खे उहो ग़रीब त हाल हाणे वरी ॿिजु न मिले उहो जो असांजा हाजी बनाए टंडनि जी दुकानु हा। रखियल जी भाइर सां उहो ककिड़ा उन वठी ॾिना आहिनि पोइ बुखाई आहे इहो पघार जो दुआऊं वञे साईं निमाज़ जो हाणे टाइम थियो तव्हां दरगाह वारी ॻाल्हि ॿुधाई जेका दरगाह तव्हां ॻाल्हि कई न जॾहिं हाणे पाकिस्तान ठही थो वञे ऐं गादी बहाल थिए थी तव्हां दरगाह ते वञूं था त उते बम्बारमेंट थियल आहे त उहो मंज़र ऐं वरी दरगाह जो वरी नए सिरे सां आबाद थियणु ऐं उते जी जेका गादीअ खां अॻे आऊं 2 दफ़ा वियो आहियां जी साईं 2 दफ़ा प्यादल सां राह वाट विया आहियूं 2 दफ़ा वियो आहियां हा त कमाल फ़क़ीर असांजो राजे जो उहो रहंदो हो दरगाह में जी साईं मालिक आहे ॾाखिणो जेको बंगलो आहे लिखे जॾहिं ॾाखिणी वाचारो इहा लड़ी जो लड़ी जी लाठी ठाराए मालिक अंदरि पाताई आया 2 चौकियूं असांजूं मुंहिंजा आज़ाद लाठी में मालिक रहंदा लाठी ठहियल छपराई लांडी जेका छपर जी खजनि जी जी 12 खजनि जो फोटो अंदरि अलाए सरू हितां 12 खजनि जो फोटो असांजी चौकी हूंदी हुई पोइ 2 साल मूंखे चिटो जा आज़ाद खजनि जो उहो जो बादशाह उते तंबू हुआ छा जे पीस नज़र आयो त तंबू लॻल आहे पोइ ही बंगलो ही कीअं ठहियो कॾहिं ठहियो त एॾी ख़बर अथव इहो मूंखे ख़बर आहे बीसें बादशाह जी दस्तार बंदी थी न जी उहो गाजी फ़क़ीर हो मंगे जो उहो मुख जैसलमेर जो जी उहो हिसाबु करे उहो अमीन फ़क़ीर हो हा उहो आयो त गोॾे हिते टुआल जी मूंखे जायदाद ग़रीब ते आयो आहे पोइ अची वियो कमु दरगाह जो कयूं बंगलो ठाराई 7 लख रुपया उन वक़्त में ख़र्चु आयो बंगले ते अमीन फ़क़ीर अमीन फ़क़ीर ख़र्चु सॼो जैसलमेर चौकीअ कयो पोइ दरगाह ते बि बसीं वरितई हिन जूं गाॾियूं हुयूं लारी नमूने किस्तुनि ते वठी हलाई दरगाह जो ख़र्चु न उहो जेको मटीरियल जे असां दरगाह माना ठहियो नई हवेली ठही हा। त उहो हिते जो सामान हो कि उहो जैसलमेर मां किथां ॿाहिरां त कोन्हे न, रोज़े जे हवाले सां भला रोज़े जैसलमेर खां अॻे आयो सभु सामान रोज़े त हाणे त देरि सां ठहियो रोज़े जेको छट थियो चट हाणे बीठे बचा सफ़र उतर जो करे हा। 10 जो घोटके जो आयो चौकी असांजे में चटो लहरायूं हा। रखियो असां पाण असांजे अंदरि जेको बीठे जी खटाई चौकी इहो जेको सोनो छट जी ॻाल्हि था कयो अंदरि लाहे रखियो अथनि असांजी चौकी ठाहो हा। ऐं उहो पाण कमु करायूं ऐं असुल त जेको ठहियलु हो अहिड़ो मज़बूत हो ॾाढो हो जो ड्राइंग न त हिनखे ख़तरो हो ई कोन को पर ॾार ॿार कयईं त बादशाह जो त हाणे हिनखे वधायो जमायत बि चयो पोइ वधायो फ़क़ीर साईं, साईं हिकिड़ो सुवाल पुछो तव्हां पुछो। हा तव्हांजो ख़लीफ़ा आयो जी तव्हां अॻु में जेके ख़लीफ़ा थी रहिया आहिनि उन नाला तरतीब सां अचनि था त पहिरियों ख़लीफ़ो कहिड़ो ॿियो कहिड़ो इहे थोरा नाला हुया दावत आहे ख़लीफ़ा मुख जेके मूंखे ऐं हाजी ॿुधाए संगत जे हा ॿुधाए त पहिरियों सजादो फ़क़ीर हा शहज़ादो पोइ फ़क़ीर, हा, सोमार हुनजो भाटियो सही पोइ सोमार जो पुटु बाग सही बाग खां पोइ आयो सुरा फ़क़ीर सुरा फ़क़ीर सुराब खां पोइ आयो कुतुब शाह ऐं हबीबुल्ला कुतुब शाह बि राॼो
कुतुब शाह सैयद यूसुफ का 45 पे कई हा इहो इहे बि ख़लीफ़ा रहिया आहिनि इहे हा ख़लीफ़ा कुतुब शाह इहो ख़लीफ़ा रिकॉर्ड में अचे हा हा खलीफ़ा रहिया आहिनि हिन पीछे बचा पहिरियों आयो आहे हितां अची माधल ते वेका शादी कई हितां अची भांडारे खां पोइ वञी शादी कई पहिरीं असांजी कई पोइ मांधल ते साईं साईं सूर्य पाशाह शादी कई आहे न न रोज़े वारे रोज़े वारे रोज़े वारी परमंदली वारो तो रोज़े वारे हा माधल कुतुब शाह खां पोइ कुतुब शाह खां पोइ हिनजो मुख कोन थियो सही पोइ मुख कोन थियो पोइ वरी कुतुब शाह खां पोइ तरतीब सां पोइ अव्हां जे वॾनि मां कहिड़ो थियो वॾनि असां कुतुब शाह आया बाबा छा गॾु बाबा विसाल कयो त मूं ते आई मूंखे ॾिनी पोइ बाबा साईं जे वाली साहिब ते हा, हा, वाली साहिब जो नालो वरी वठी छॾियो हबीबुल्ला 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 उन खां पोइ अहमद हा अच्छा हाणे दावती वारे जे ख़लीफ़ा आहिनि उहे अक्षय दर्जा उहे नाला दावतूं त साईं इहे दावतूं गंज 80-50 दावत ॾाढा ख़लीफ़ा नाला 80-50 दावतूं जी नाला त जाम आहिनि असांजी दावतूं चौकी सॼे थर में जेके नाला यादि आहिनि ॿुधाए छॾियो पोइ रिकॉर्ड में अची वञे दावत जो कुतुब शाह जो जाइ ते गुलाम शाह आहे गुलाम शाह हा असांजे हर हिकु दावत जेका आहे हुन में 4-4 नाला आहिनि हा ख़लीफ़नि जा 4-4 नाला आहिनि कंहिंमें 5 बि हूंदा नाइब दावती 4 जेके कमु कनि दावत में 4 दावतूं पीछे बादशाह जी उनखे पास बाक़ात मिलिया रोज़ हिन छट धणिया हुकुम कजो अॻे सूर्य बादशाह कजो त 3 हुजनि हाणे हिन बादशाह जे वक़्त में असां वरी 10 जा नाला कराया इहो हाणे ऐं आदमशुमारी वधी वई माण्हू वधी विया त वरी 4-4 माण्हू थिया आहिनि पूरी फिराद वठनि उगाड़ी कनि जी हा थर जो भला को वस मिसाल जे तौरु कढे थर जी हिकिड़ी हू थर पंहिंजे नमूने वारो आहे अछड़ो थर पंहिंजे नमूनो आहे को इन वक़्त में तव्हां बरसातूं ॾिठियूं हूंदियूं ॾुकार सुकार ॾिठा हूंदा त थर जी माण्हू जी हालत कंडीशन भला अॻे कीअं हाणे कीअं आहे साईं 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 अॻे त अलाए कीअं हुई ॾुकार हाजना छपनूं छत्रापनूं माण्हू ॿाहिरि इंडिया में जेके वेठा उनखे पुछूं राजा ॾाहीं कीअं आयो जो फलाणे फलाणे तरह जा असांजा माइट वेठल आहे छपनूं सतापनूं ॾुकार पियो उन महिल ते हिते आयासीं पोइ गाह वरितासीं पोइ वेही रहियासीं बनियूं वरितियूंसीं पोइ ईअं ते असांजो राज थियो असांजे वक़्त में एॾो ॾुकार कोन पोइ हिकिड़ो को साल आयो त आयो न त न थियो ॾाढे छत धणे दुआऊं घुरियूं हर हिकु माण्हू असुदो थियो हिन बादशाह दुआऊं घुरियूं असांजी 50,000 ॿकरी काल में कई आहे भई हाणे मौजूदा पैसा दुआ कई असांजी 20,000 ॿकरियूं हेॾे असां विकियूं आहिनि हर हिक खे जिते लहंदो वियो 22 जाइन जा बादशाह लथो ऐं छत धणी बादशाह लहंदो लिखंदा हुआसीं हीअ झला 2 के 3 या 5 आहिनि हिते लहंदो बि दुआ घुरंदो पर हेॾो बादशाह हर हिकु ते जाइ ते लथो हर हिकु जाइ ते खलीफ़ो कहिड़ो आहे इहो घणियूं ॿकरियूं तुंहिंजियूं ॿऊं तुंहिंजियूं घणियूं आहिनि हेतिरियूं पाण हाल अहिवाल वठूं हर कम आहे हर हिकु ख़ासि हिकिड़ी ॻाल्हि पुछंदासीं जीअं तव्हांजी असां ख़बर ॿुधूं था मिसाल रोज़ धणी बादशाह खां वठी जेके बि पागारा थिया आहिनि उन्हनि जूं उते तबरकात शयूं पहिरियों आहिनि कंहिं माण्हू एतिरो ॿुधाए त उहे पीस सरदार खे उते इहे ॻाल्हि बेलुमा थी त पीस सरदार फरमायो त पोइ आऊं हिते छा ॾियां अहिड़ो वेस अहिड़ी का शइ ॻाल्हि माण्हू कनि था उहो कीअं त हिन पीस सरदार पंहिंजो वॻो पंहिंजो वेस अहिड़ी का शइ ॾिनी छा हुते रखण जे लाइ रखण लाइ असांखे जिते लिस्ट घिरियो न असां सभिनी खे बगाड़िनाई असां रखी छॾिया असां पीछे बचा असां रखियो त 3 नंबर में शीशे में असां रखी छॾिया पहिरियों रोज़ धणी जो पोइ फोटो धणी जो टियों मूंखे ॾिनो अथनि असां रखी शीशे छॾिया मूंखनि सभिनी खे बचा उहो हुते दावत जी महर जी हुन महर में खणी आया अची असांजो उते ॾिनी अच्छा माण्हू साईं चवंदा आहिनि त केॾो बि ॾुकार थिए हू जेको थर आहे थर पार करण वारो लॾ पिलाण थींदी आहे पर अछे थर जा माण्हू लॾ पिलाण न कंदा आहिनि रोज़ार जी दुआ आहे हर शइ जी पगारी माण्हू खे अलाह ईमान ॾिनो आहे परवाह बि कान्हे की असांजी बनी थिए न को ॿारो थिए न को थिए गुज़र सफ़र सॼो माल ते आहे माल सॼो वधि में वधि असांजा माण्हू लाभारे ते ईंदा फुटे ईंदा पर हाणे तमामु माण्हू घटि था अचनि छट धणी जे वक़्त खां पोइ अच्छा असां पाण वञी ईंदा आहियूं कादू दस आहे उते मूं पाण फिटियूं फिटियूं मूं पाण में कणिक लुई आहे ग़रीबी ॻाल्हि ॾिठो ख़ासकेली खोड़ी आहे हिते के साल असां लाभारो कयो आहे हर शइ कईसूं हिते त हुन फुटियूं चुनींदा हुआसीं ईंदा हुआसीं त हीअं बाज़ारि मौजूदु करे छॾियो आहे जो 5 ॿकरियूं त ईमान हुनखे हाणे दुआ करो हा पुट अलाह